सबूत पेश कयो त अव्हां वकील आहियो। ॿी सूरत में वकालत वारो लाइसेंस बि रद्द थींदो ऐं कार्रवाई बि थी सघे थी। सिंध जी आला तालीम बाबति हिकु अहिड़ो इंकिशाफ साम्हूं आयो आहे जंहिं कानूनी शोबे में हलचल मचाए छॾी आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर पंहिंजे लाॻापियल लॉ कॉलेजनि जे 1200 खां वधीक शकी या मुबैना जाली LLB डिग्रियुनि ख़िलाफ़ वॾी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। यूनिवर्सिटी जो चवणु आहे त जेकॾहिं लाॻापियल उम्मीदवार 15 ॾींहंनि अंदरि पंहिंजूं डिग्रियुनि जा कानूनी ऐं तस्दीक जोगा सबूत पेश न कंदा त संदन डिग्रियूं ऐं नतीजा रद्द कया वेंदा। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मूजिबि गुज़िरियल 2 सालनि दौरान वाइस चांसलर डॉक्टर यूसुफ उश्क जी निगरानी हेठि यूनिवर्सिटी जे रिकॉर्ड जी तफ़सीली जांच कई वई। जांच दौरान लाॻापियल लॉ कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी जे रिकॉर्ड जी हिक ॿिए सां भेट कई वई, जंहिंमें केतिरनि डिग्रियुनि बाबति संगीन बेज़ाब्तगियूं साम्हूं आहिनि। जांच दौरान कुझु लॉ कॉलेजनि इहो बि चयो त केतिरनि उम्मीदवारनि जो रिकॉर्ड या दाख़िला संदन इदारे सां लाॻापियल न हुई, जंहिं सबबि उन्हनि डिग्रियुनि ते शक वधीक मज़बूत थियो। यूनिवर्सिटी जो चवणु आहे त केतिरनि ई रिकॉर्डनि में दाख़िला जो को वाज़े सबूत मौजूदु न हो। इम्तिहानी रिकॉर्ड ऐं नतीजनि में तज़ाद मिलियो। कुझु उम्मीदवारनि जा नाला लॉ कॉलेज जे असल रिकॉर्ड सां न मिलिया। केतिरनि ई दाख़िलाउनि खां लाॻापियल कॉलेजनि लातालुकी ज़ाहिर कई। इन्हनि सबबनि जे बुनियाद ते यूनिवर्सिटी उन्हनि डिग्रियुनि खे शकी करार ॾिनो। यूनिवर्सिटी अवामी नोटिस जारी कंदे सभिनी लाॻापियल माण्हुनि खे 15 ॾींहंनि जो वक़्तु ॾेई रही आहे। जेकॾहिं को उम्मीदवार असल दाख़िला जा रिकॉर्ड, इम्तिहानी दस्तावेज़, रजिस्ट्रेशन जा सबूत या ॿिया कानूनी कागज़ पेश कंदो त संदसि मौक़ुफ़ जो जाइज़ो वरितो वेंदो। पर जेकॾहिं मुक़ररु वक़्त अंदरि को बि क़ाबिल क़बूल सबूत पेश न कयो वियो त डिग्री रद्द कई वेंदी, जॾहिं त कानून मूजिबि वधीक कार्रवाई पिणु थी सघे थी। हिन कार्रवाई सबबि मुतासिर थींदड़ लॉ कॉलेजनि में जैकमाबाद, कंदकोट, सखर, मीरपुर माथेलो, पन्नू आकिल, लाड़काणो, कशमोर, मोरो ऐं नौशरो फिरोज़ जा कॉलेज शामिल आहिनि। यूनिवर्सिटी जी इंक्वायरी कमेटी LLB 5 साला प्रोग्राम जी बैच 2017 ऐं LLB 3 साला प्रोग्राम जी बैच 2014-2016, बैच 2015-2017 ऐं बैच 2016-2018 जी डिग्रियुनि ऐं नतीजनि खे शकी करार ॾिनो आहे। इन्हनि मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा 100 शागिर्द मुतासिर थिया आहिनि। इंतिज़ामिया मूजिबि हीउ पहिरियों क़दम न आहे। हीउ मौजूदा इंतिज़ामिया जी 3 वॾी कार्रवाई आहे। इन खां अॻु मुबैना जाली रिकॉर्ड वारे मामले में 128 माण्हुनि ख़िलाफ़ FIRूं दाख़िल कयूं वयूं हुयूं। 8 खां वधीक ऑफिसरनि ख़िलाफ़ हाथेवार ऐं कानूनी कार्रवाई कंदे खेनि मुअतल कयो वियो हो। हाणे 3 मरहले में 1200 खां वधीक शकी LLB डिग्रियुनि जो मामिलो आख़िरी ऐं फ़ैसिलाती मरहले में दाख़िल थी वियो आहे। जेकॾहिं इहे डिग्रियूं वाक़ई ग़ैर क़ानूनी साबित थियूं त सवाल रुॻो यूनिवर्सिटी ताईं महदूद न रहंदो। सवाल इहे बि उभरंदा त अहिड़ा माण्हू वकालत कीअं कंदा रहिया। इन्हनि केतिरा ई कानूनी केस विढ़िया। छा अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ वधीक कानूनी कार्रवाई थींदी ऐं छा ॿियनि यूनिवर्सिटियुनि में बि अहिड़े क़िस्म जी जांच शुरू कई वेंदी? सवाल हाणे लाॻापियल इदारनि लाइ वॾी अहमियत रखनि था। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो चवणु आहे त हिन कार्रवाई जो मक़सदु कंहिंसां नाइंसाफ़ी करणु न, पर आला तालीम में शिफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं कानून जी बालादस्ती खे यकीनी बणाइणु आहे। यादि रहे त फ़िलहाल यूनिवर्सिटी इन्हनि डिग्रियुनि खे मशकूक करार ॾिनो आहे ऐं लाॻापियल माण्हुनि खे पंहिंजो मौक़िफ़ पेश करण जो कानूनी हक़ ॾिनो वियो आहे। हतमी फ़ैसिलो सबूतनि जी जांच खां पोइ कयो।